भारत के ऑपरेशन बुनियादुल मरसूस में बरतनाक शिकस्त ॾींदड़ आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर के फील्ड मार्शल के उहदे ते तरक़ी नोटिफिकेशन जारी मुदो पूरो थियण ताईं हवाई फ़ौज के सरबराह ज़हीर अहमद बाबर सिद्धू जूं ख़िदमतूं जारी रखण जो फ़ैसिलो। ऑपरेशन बुनियादुल मरसूस में ख़िदमतूं ॾींदड़ आफ़ीसरनि ऐं जवाननि खे बि सरकारी एवॉर्ड सां नवाज़ियो वेंदो। वफ़ाक़ी काबीना जो चवणु आहे त आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जुरत ऐं बहादुरी सां पाक फ़ौज जी क़यादत कई। भारत 6 ऐं 7 मई की रात पाकिस्तान ते बिना जवाब जंग मड़ी दुश्मन पाकिस्तान की खुदमुख्तियारी ऐं सरहदी सलामती के लताइण की कोशिश कई। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर मिसाली जुरत ऐं अज़म सां पाक फ़ौज जी जंगी हिकमत अमली के कामयाब किया। जनरल आसिम मुनीर फील्ड मार्शल के उहदे के मुल्क ऐं क़ौम लाइ एज़ाज़ करार दी छॾियो। संदसि चवणु आहे त फील्ड मार्शल जो एज़ाज़ मिलण ते अल्लाह ताला जो शुक्रगुज़ार आहियां। एज़ाज़ समूरी क़ौम पाक फ़ौज सिविल फ़ौजी शहीदनि ऐं गाज़ियुनि जे नाले करे थो। एज़ाज़ क़ौम जी अमानत आहे जंहिंखे निभाइण लाइ लखे आसिम मुनीर बि क़ुर्बान आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सदर आसिफ अली ज़रदारी के जनरल आसिम मुनीर के फील्ड मार्शल बणाइण बाबत एतमाद में वठी छॾियो। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त जनरल आसिम मुनीर की क़यादत में हथियारबंद फ़ौज मुल्क की कामयाबी सां दिफ़ा कयो। भारतीय अगराई जो मुंहुं तोड़ जवाब ॾियणु कामयाब मुल्की दिफ़ा ऐं बहितरीन हिकमत अमली ते जनरल आसिम मुनीर फील्ड मार्शल के उहदे ते तरक़ी जो हक़दार आहे। पाकिस्तान ऐं चीन दिफ़ाई सहकार वधीक मज़बूत बणाइण ते इतफ़ाक़ करे वरितो। SPR जो चवणु आहे त चीनी सफ़ीर जियांग रेडज़ोंग एयर हेडक्वार्टर जो दौरो करे हवाई फ़ौज के सरबराह ज़हीर अहमद बाबर सिद्धू सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान खिते के उभरंदड़ जियो स्ट्रेटेजिक माहौल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वियूं। एयर चीफ मार्शल जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं चीन विच में तारीख़ी लाॻापा आहिनि जिन जूं पाड़ूं बतरफ़ी एतमाद ऐं इलाइक़ाई अमन तोड़े इस्तेहकाम लाइ कढियल ख़्वाहिशनि ते ॿधल आहिनि। DG SPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ जो आहे त वर्दी भली कहिड़े बि रंग जी हुजे, शहादत जी ख़्वाहिश कंहिं ज़िंदगी खां वधीक आहे। उहा अलाह खां पोइ पाण ते सभ खां वधीक बाड़ीदा आहे। पाकिस्तानी क़ौम न पहिरियों झुकी आहे न ई वरी हाणे झुकंदी। पाकिस्तान ऐं चीन ॿई दुनिया जा ज़िम्मेवार मुल्क आहिनि। ॿई मुल्क खिते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग कई पई वञे। दहशतगर्दनि जो मक़सद ई तरक़ी रोकणु आहे। चीन थोरे अरसे मां वॾे आबादी सां जेका तरक़ी कई उहा दुनिया खे ॾिसणु घुरिजे। सिंध काबीना कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में मंशियात के ख़ात्मे बाबति अदालतूं क़ाइमु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ट्रैफ़िक क़ानूननि में तरमीम जी मंज़ूरी। ॻड़ी गाॾियुनि ते 0.25% रजिस्ट्रेशन फ़ी ऐं 1000 सैलानी टैक्स लागू। समूरनि कमर्शियल गाॾियुनि लाइ फिटनेस सर्टिफिकेट लाज़मी करार। 20 साल पुराणनि गाॾियुनि ते बिनल सूबाई। 25 साल पुराणनि गाॾियुनि ते हिक ज़िले खां ॿिए ज़िले वञण ते पाबंदी। गैर मयारी रक्शन ऐं लोडर गाॾियुनि ते मुकमल पाबंदी। ट्रांसपोर्ट ड्राइविंग लाइसेंस लाइ 3 कलाक तरबियत लाज़मी करार। माज़ूर माण्हुनि लाइ कोलोसिटी क़ाइमु करण जो ऐलान। ई रजिस्ट्रेशन ऐं बायोमेट्रिक बाबति नादरा सां मुआहिदो करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म जी औरतुनि खे बाख्तियार बणाइण जे पैकेज में शामिल थियण जी मंज़ूरी। अरोड़ यूनिवर्सिटी के वधीक शोबनि में डिग्री ॾियण जा अख़्तियार। वफ़ाक़ सिंध सरकार के बलूचिस्तान पंजाब ऐं KP में घरनि जी अडावत ऐं SIUT क़ाइमु करण लाइ 9 अरब जी रक़म जारी करे छॾी। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त सिंध सरकार तरफ़ां KP ऐं बलूचिस्तान में फंड ॾियण जूं ॻाल्हियूं ग़लति आहिनि। मुकेश कुमार चावला जो चवणु आहे त हाणे कोरियर सर्विस ज़रिए गाॾियुनि जो चालान मोकिलियो वेंदो। ॿियनि सूबनि जे डंपर गाॾियुनि जी सिंध में रजिस्ट्रेशन थींदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। ऑपरेशन बुनियादुल मरसूस में भारत खे शिकस्त ॾियण ते पाक फ़ौज खे भेटा। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन जो आहे त बरसाती बोड मुतासिरनि लाइ क़दम समूरी दुनिया लाइ मिसाल आहिनि। सिंध सरकार बरसात मुतासिरनि लाइ 21 लख घरनि जी अडावत जे ख़्वाब खे हक़ीक़त में तब्दील कयो। सिंध में 8 लख खां वधीक घर मुकमल तौर ठही चुका आहिनि। बरसाती बोड मुतासिरनि लाइ घरनि जी अडावत जो मनसूबो गिनीज़ बुक में शामिल थियणु घुरिजे।
चक जे कचे वारे इलाइक़े में महर ऐं जतोई बिरादरी जे ॿिनि धुरनि में शिकताणता नौजवान मारिजी वियो। मोहम्मद बाग थाणे जी हद में कादरानी जतोई ऐं महर बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार तां शिकताण वधी वई। हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान बहार उर्फ बाबू जतोई खे क़तल करे छॾियो। वाक़े खां पोइ धुरनि में शिकताण वधी वई। इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल छायनि। झोल थाणे तां फुर जी कोशिश फुर केस जे लाकअप कयल जवाबदार फरार थी वियो। पुलिस में तरथलो ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तर्त पकड़ जवाबदार खे पुलिस हवाले कयो हो, जेको वज वठी फरार थी वियो। पुलिस इलाइक़े जी नाकाबंदी करे छॾी।